पाण पंहिंजनि पोयनि वीडियोज़ में इहो सिखी चुका आहियूं त एंगल या कुंड छाखे चइबो आहे, या इन खां अलावा पाण इहो बि सिखी चुका आहियूं त एंगल या कुंड ठहंदी कीअं आहे। सो हिन वीडियो में पाण इहो ॾिसंदासीं त एंगल या कुंड जी माप कीअं थींदी आहे। सो जेकॾहिं हिन ॿिन्हिनि शिकिलनि खे मां ॾिसां, एंगल एक्स वाई ज़ी खे ऐं एंगल ए बी सी खे, त ॾिसण सां इहो मालूम थी वेंदो त एंगल एक्स वाई ज़ी वॾी आहे ऐं एंगल ए बी सी नंढी आहे। पर जेकॾहिं मां इन्हनि कुंडनि जी एग्ज़ैक्टली माप करणु चाहियां त पोइ कीअं कंदुसि। इन्हनि कुंडनि खे एग्ज़ैक्टली मापण जे लाइ मां ही कुंड माप ठाहियो आहे, ऐं कुंड माप खे अंग्रेज़ी में प्रोटेक्टर चइबो आहे। छा चइबो आहे? प्रोटेक्टर। ऐं सिंधी में इनखे पाण कुंड माप चवंदा आहियूं। कुंड माप इन जे करे चवंदा आहियूं छाकाणि त पाण इन जी मदद सां कुंडूं मापींदा आहियूं। कुंड माप दरअसल अधु गोल हूंदो आहे। सॼे पासे खां पाण 0 डिग्री खां शुरू कंदा आहियूं ऐं पोइ जीअं जीअं पाण अॻिते वधंदा वेंदासीं त ईअं ईअं पंहिंजी कुंड वॾी थींदी वेंदी ऐं नंबर बि पंहिंजो डिग्री में वॾो थींदो वेंदो। सो इन तरीक़े सां पाण कुंडनि खे मापींदा आहियूं। अचो त हींअर कुंड एक्स वाई ज़ी खे मापियूं। सो इन जे लाइ ज़रूरी आहे त हीउ जेको वाई टुको आहे, जंहिंखे आम पुछड़ी वारो टुको या वर्टेक्स चइबो आहे, इनखे हिन कुंड माप जे मर्कज़ी निशान ते इन अंदाज़ में रखंदासीं जीअं ठकी बीहे। इन खां पोइ वाई ज़ी वारी बांह या आम कुंड माप जी हिन लकीर जे मथां सफ़ा सिधो सौ रखंदासीं। सो अचो त पाण ही लकीर हिन जे मथां था रखूं। सो पाण सम्झूं था त ही एग्ज़ैक्टली हिते पाण रखूं था हिन जे मथां। सो ही आहे असांजी वाई ज़ी वारी बांह जेका 0 डिग्री ते मौजूदु आहे। उन खां बाद में आहे वाई एक्स वारी या एक्स वाई वारी बांह। सो एक्स वाई वारी बांह पाण जी कुझु हिन अंदाज़ में ठहंदी। सो हिन जॻह ते हाणे जेकॾहिं मां हिन जॻह ते ॾिसां कुंड माप में छा लिखियलु हूंदो, त हिन माप ते तक़रीबन 70 खां पोइ 80 ईंदो, 80 खां कुझु घटि आहे, यानी तक़रीबन इहो हुजणु घुरिजे 77। सो फर्ज़ कयो मां हिनखे घणो थो लिखां, 77 डिग्री। यानी इन जो मतिलबु इहो थी वियो त हीअ जेकी कुंड आहे एक्स वाई ज़ी, उहा केतिरी आहे? उहा आहे 77 डिग्री। सो पाण हिते लिखूं था त एम यानी मेजरमेंट कहिड़ी कुंड जी? एक्स वाई ज़ी कुंड जी केतिरे बराबरि आहे? सो ही एम फॉर मेजरमेंट यानी माप हूंदी आहे। सो इहा बराबरि आहे 77 डिग्री जे। सो ही केतिरी थी वई? 77 डिग्री थी वई। हिकिड़ी ॻाल्हि यादि करणी त कुंड माप ते ही जेके बि पाण खे नंबर नज़र था, इहे डिग्री में हूंदा आहिनि। इन जो मतिलबु इहो थियो त जेका बि कुंड हुजे पाण डिग्री में मालूम कंदा आहियूं। सो ही कुंड बि 77 डिग्री पाण रखंदासीं। पाण खे इतां सम्झ में अची वियो आहे त पाण कुंड माप जी मदद सां का बि कुंड कीअं मालूम कंदा आहियूं। हिते त पाण कुंड खे खणी अची कुंड माप जे मथां रखूं था, पर हूअं पाण जेकॾहिं कुंड माप पाण वटि हूंदो आहे त पाण कुंड माप खणी करे जंहिं पने ते या पेज ते पंहिंजी कुंड ठहियलु हूंदी आहे, सो कुंड माप या प्रोटेक्टर खे हुन जे मथां रखंदा आहियूं। पर हिते छाकाणि त स्क्रीन ते ईअं नथो करे सघिजे, सो हिते पाण ईअं था कयूं। अचो त हाणे पाण ही ॿी कुंड ए बी सी मालूम करण जी कोशिशि था कयूं। सो अचो त साॻे तरीक़े सां कुंड बी ए सी खे प्रोटेक्टर जे मथां रखूं। सो ही हुनजी थी वई हिकिड़ी बांह जेका 0 डिग्री ते पाण खे ठाहिणी आहे। उन खां बाद में हुनजी हिकिड़ी ॿी बांह आहे जंहिंखे पाण बी ए चऊं था। सो बी ए मां जेकॾहिं ठाहियां त कुझु हिन अंदाज़ में ठहंदी। पाण खे इहो सम्झणो आहे त मां जेकी बांह आहे उहा एग्ज़ैक्टली सेम ठाहियां थो। फर्ज़ कयूं था, ठीकु आहे न। सो ही बांह कुझु हिन अंदाज़ में ठहंदी ऐं ही वञी हिन जॻह ते हिनखे क्रॉस कंदी। इन जो मतिलबु इहो थी वियो त इहा 30 डिग्री हूंदी तक़रीबन। सो मां चई सघां थो त जेके माप आहे बी ए सी कुंड जी, उहा केतिरी आहे? 30 डिग्री आहे। जेकॾहिं पाण ॿिन्हिनि कुंडनि जी माप खे ॾिसूं त ही कुंड एक्स वाई ज़ी 77 डिग्री आहे ऐं हे जेकी बी ए सी कुंड आहे उहा 30 डिग्री आहे, यानी इहा नंढी आहे। ऐं जेकॾहिं मां शिकिल में बि ॾिसां त 77 वारी जेकी कुंड आहे यानी एक्स वाई ज़ी, उहा वॾी आहे। इन खां वधीक जेकॾहिं पाण कुंड माप या प्रोटेक्टर खे ॾिसूं त का कुंड 0 डिग्री या ॿुड़ी डिग्री जी बि थींदी आहे, जॾहिं ॿई उन जूं आर्म्स या बाहूं हिन जॻह ते मौजूदु हुजनि। सो जॾहिं ॿई इन जॻह ते मौजूदु हूंदी त उहा 0 डिग्री हूंदी। उन खां बाद में जीअं उहा वधंदी वेंदी खॿे पासे, त पोइ कुंड बि वॾी थींदी वेंदी ऐं नंबर बि वॾो थींदो वेंदो। सो जेकॾहिं फर्ज़ कयो का कुंड 77 डिग्री खां क्रॉस करे वञे थी, यानी वॾी थी वञे थी, ऐं ॿी बांह हुनजी कंहिं हिन जॻह ते ठहे थी, त पोइ इहा कुंड कहिड़ी हूंदी आहे? इन कुंड सां पंहिंजी अक्सर शनासाई थींदी आहे या इहा कुंड पाण खे अक्सर मिलंदी आहे। सो जेकॾहिं मां ही कुंड कंहिं हिन अंदाज़ में बिठायां, फर्ज़ कयो पाण खे शायदि थोरे वक़्त जे लाइ इहो लॻे त ही कुंड जेकी कुंड माप ते कुंड आहे उन खां मुख़्तलिफ़ आहे, पर जेकॾहिं पाण हिनखे फेरायूं त पोइ इहा कुंड माप ते ठहियल कुंड खां वधीक मुख़्तलिफ़ न हूंदी, बल्कि उन जहिड़ी साॻी हूंदी। इन जो मतिलबु इहो थियो त इहा कुंड बि 90 डिग्री हूंदी। सो 90 डिग्री खे पाण स्पेशल नालो बि ॾींदा आहियूं। 90 डिग्री खे पाण सिंधी में चवंदा आहियूं गूनी कुंड, ऐं जेकॾहिं पाण अंग्रेज़ी में हुन जी ॻाल्हि कयूं त अंग्रेज़ी में हिनखे हिकिड़ो स्पेशल नालो ॾिबो आहे राइट एंगल।
सो यादि रखी छॾियो त जॾहिं बि ॿ अणपूर विछोटली कुन या नॉन कोलिनियर लाइन्स जे विच में कुंड 90 डिग्री हुजे त पाण हुनखे सिंधी में चवंदा आहियूं गूनी कुंड ऐं अंग्रेज़ी में चवंदा आहियूं राइट एंगल। छा चवंदा आहियूं? राइट एंगल। ऐं राइट एंगल जी हिकिड़ी मख़सूस निशानी बि थींदी आहे हिन बॉक्स क़िस्म जी। जिथे बि इन बॉक्स क़िस्म जी का निशानी हुजे त तव्हां सम्झी वञो त उन्हनि ॿिनि लकीरुनि जे विच में जेकी कुंड आहे उहा 90 डिग्री जी आहे। राइट एंगल खे सम्झण खां बाद में पाण ॿीहर कुंड माप ॾे हलूं था। कुंड माप में जेकॾहिं का बांह 90 डिग्री खां वधंदी वञे ऐं 180 डिग्री ताईं पहुचे त पोइ उहा जेकी कुंड हूंदी कंहिं नमूने जी ठहंदी। सो फर्ज़ कयो पाण हिकिड़ो शुआ या हिकिड़ी बांह हिन अंदाज़ में ठाहियूं था ऐं हीउ विच ऐं हीउ ॿियो शुआ ऐं हिननि खे मां पॉइंट्स खे नाला थो ॾियां। फर्ज़ कयो ही पॉइंट आहे एक्स ऐं ही पॉइंट आहे वाई ऐं ही पॉइंट आहे ज़ेड। सो हींअर जेका कुंड जुड़ी आहे उहा आहे ज़ेड एक्स वाई। ऐं जेकॾहिं ज़ेड एक्स वाई जी मेजरमेंट या माप कयूं त उहा कीअं थींदी? सो ज़ेड एक्स वाई खे जेकॾहिं असां कुंड माप ते रखूं त कुंड माप जी 0 डिग्री खां हिकिड़ी लकीर शुरू थींदी ऐं वेंदे 180 डिग्री ताईं पहुचंदी। सो इन जो मतिलबु थी वियो त इन जी जेकी माप आहे उहा केतिरी आहे? 180 डिग्री। जेकॾहिं हिकिड़ी बांह 0 डिग्री ते रखी ऐं ॿी बांह खे पाण मुकमल हीअं फेराए अचूं त पोइ केतिरी डिग्री असांखे मिलंदी? सो 180 डिग्री मथे आहे त 180 डिग्री हेठि हूंदी त पोइ असांखे उहा डिग्री या उहा कुंड जेकी मिलंदी उनजी माप केतिरी हूंदी? 360 डिग्री हूंदी। सो कंहिं बि सर्किल जे अंदरि टोटल जेका डिग्री हूंदी आहे उहा केतिरी हूंदी आहे? 360 डिग्री हूंदी आहे। इन खां पोइ अचो त कुंडनि जा क़िस्म था सम्झूं ऐं हिन क़िस्मनि जो बुनियादु जेको आहे उहो कुंडनि जी मापुनि में आहे। सो कुंडियूं वॾियूं आहिनि या नंढियूं आहिनि उन बुनियाद ते उनखे नाला ॾिना विया आहिनि। सो जेकॾहिं पाण कुंड ए बी सी या बी ए सी ऐं उन खां अलावा कुंड एक्स वाई ज़ी खे ॾिसूं त इहे कुंडूं ॿई 90 डिग्री खां नंढियूं आहिनि। सो जॾहिं का कुंड 90 डिग्री खां नंढी हूंदी आहे त पाण उन कुंड खे नालो ॾींदा आहियूं अक्यूट एंगल। कहिड़ी एंगल? अक्यूट एंगल। सो एक्स वाई ज़ी ऐं बी ए सी ॿई कुंडूं अक्यूट एंगल आहिनि ऐं अक्यूट एंगल खे सिंधीअ में सोढ़ी कुंड चइबो आहे। यानी हर उहा कुंड जेका 90 डिग्री खां नंढी आहे उहा सोढ़ी कुंड हूंदी आहे। पर जेकॾहिं का कुंड 90 डिग्री खां वॾी हुजे, जीअं फर्ज़ कयो हिते आहे, सो ही कुंड जेकॾहिं मां तक़रीबन मापियां त इहा कुंड फर्ज़ कयो हिते आहे, सो इहा 90 डिग्री खां वॾी थी वई। छाकाणि त हिकिड़ी हिन जी बांह 0 डिग्री ते पई आहे उहो ही वारी ऐं ॿी बांह हिन जी 90 डिग्री खां अॻिते वञी करे पहुचे थी। सो इन जो मतिलबु इहा 90 डिग्री खां वॾी कुंड आहे। सो 90 डिग्री खां जेकॾहिं पाण हिनखे काउंट कयूं त इहा तक़रीबन 128 डिग्री ते पई आहे। सो 128 डिग्री हुजे या केतिरी हुजे, यानी 90 डिग्री खां जॾहिं बि कुंड वॾी थींदी त पाण हुनखे चवंदा आहियूं ऑब्ट्यूज़ एंगल। कहिड़ी एंगल? ऑब्ट्यूज़। ऐं ऑब्ट्यूज़ एंगल खे सिंधीअ में चइबो आहे वेकिरी कुंड। कहिड़ी कुंड? वेकिरी कुंड। सो जॾहिं बि का कुंड गूनी कुंड खां वॾी थींदी आहे त पाण हुनखे ऑब्ट्यूज़ एंगल चवंदा आहियूं ऐं जॾहिं का कुंड गूनी कुंड खां नंढी थींदी आहे त पाण हुनखे अक्यूट एंगल चवंदा आहियूं। सो अक्यूट एंगल ऐं ऑब्ट्यूज़ एंगल या वरी पोइ सोढ़ी कुंड ऐं वेकिरी कुंड पाण सम्झी चुका आहियूं। इन खां बाद में जेकॾहिं का कुंड 90 डिग्री मुकमल या पूरी एग्ज़ैक्टली हूंदी आहे त पाण हुनखे राइट एंगल चवंदा आहियूं। सो मां सम्झां थो त पाण मापुनि जे हिसाब सां कुंडनि खे सही तरीक़े सां सम्झी चुका आहियूं ऐं इन खां अलावा कुंड माप जी मदद सां का कुंड कीअं मापबी आहे इहो बि पाण सिखी चुका आहियूं। सो मां सम्झां थो त हाणे तव्हां कुंड माप या प्रोटेक्टर जी मदद सां का बि कुंड मापे सघंदव।